मकाशी 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 आलू तू कोरोनी। जी हाँ साथियों, जापानी कहाणियूं बि ईअं ई असांजी कहाणियुनि वांगुरु शुरू थियनि थियूं। मकाशी मकाशी माना अॻाटे ज़माने में, आलू तो कोरोनी हिकिड़ी जाइ ते। बहरहाल सिमुजा अॻाटे ज़माने में हिकिड़े ॻोठ में हिकु अहिड़ो छोकिरो रहंदो हो जंहिंखे घणनि ई ॻाल्हियुनि जी ख़बर न हुई ऐं हुन जी ॻाल्हियुनि जे करे सदाईं पियो हुनखे धोखो मिलंदो हो ऐं माण्हू पिया हुन ते खिलंदा हुआ। सही मज़ा कहाणी आहे, हिकु ॾींहुं उहो छोकिरो वण ते वेठो हो। उहो छोकिरो वण ते वेठो हो त तव्हां अची हेठां माण्हू जनाज़ो खणी अची लंघिया। सी माण्हू हेठां जनाज़ो खणी अची लंघिया, पर हू उते ई वेठो रहियो, न हेठि लथो ऐं न खेसि कुल कंदी थियो। उसे बेकुल छोकिरो अची घर पहुतो ऐं माण्हू खे ॿुधायईं त हू कहिड़े तरीक़े सां वण ते वेठो हेठां माण्हुनि जा मेड़ अची लंघिया। अदा ताईं माण्हू जी मेड़ लंघण वारी ॻाल्हि ॿुधी माण्हू खे सम्झायो त भाउ, उन्हनि माण्हुनि जो को मिटु माइटु मरी वियो हूंदो ऐं हू हुनखे दफ़न करण लाइ क़ब्रिस्तान खणी पिए वेंदा हूंदा। पुटु, जेकॾहिं तूं ईअं माण्हुनि जो मेड़ ॾिसी त मथे वण ते वेहण सुठो अमल न आहे। वण ते वेठो न रहिजांइ, बल्कि हेठि लही उन्हनि जे अॻियां अचिजांइ ऐं हथु ॿधी मरी वियल माण्हू लाइ हथड़ा खणी दुआ घुरजांइ। हुनजी माउ हुनखे नसीहत कंदे चयो। से बेअकुल त बेअकुल हूंदा आहिनि, तो हुननि ते कहिड़ी मयार। से कुझु ॾींहंनि बाद हू बाज़ार जा चकर हणी रहियो हो त हुनखे परे खां माण्हुनि जो हिकु मेड़ नज़र आयो। से मुंहिंजा हिन भेरे इहो जो मेड़ हो सो शादी जो सरगस जो हो, जंहिंमें घोट खे कुंवार जे घर वठी पियो विया। से हिन बेअकुल छोकिरे खे यकदमि पंहिंजे अमड़ वारी ॻाल्हि यादि अची वई ऐं डोड़ पाई हुन लंघंदड़ मेड़ जे अॻियां अची बीठो ऐं पोइ त साईं वही हथड़ा ॿधी हथड़ा खणी ज़ोर शोर सां दुआ करणु लॻो। ऐं जीअं से पाण वटि दुआऊं घुरबियूं आहिनि मयतनि ते, सो अहिड़े नमूने सां दुआऊं करणु लॻो। से उहो जो दुआऊं करण वारो अमल हुन बेवकूफ़ छोकिरे जी उन दुआ ते घोट जी माउ ऐं पीउ खे ॾाढी चिड़ लॻी वई ऐं हुनखे थपड़ो हणी हणी घर मोकिले छॾियऊं। छोकिरो साईं थपड़ूं खाई जो घर पहुतो त हुन सॼी ॻाल्हि अची अमड़ खे ॿुधाई। माउ खे वरी सम्झायो त पुटु, ओ पुटड़ा, इहा कंहिंजे ख़ुशी जो मौक़ो हूंदो ऐं उन ते ईअं चवण बदिरां तूं ख़ुशी जो राग ॻाइणु तोखे खपंदो हो ऐं ताड़ियूं वॼाइणु खपंदियूं हुयूं ऐं ख़ुशी जो इज़हार करी हा। तो हुननि जी ख़ुशियुनि खे मातम में तब्दील थिए कयो भाउ, पोइ त लाज़मी तोखे लठो मोचड़ा त लॻंदा न। सही पोइ छा थियो, कहाणी इंतिहाई मज़ेदार आहे। सो सही हिकु ॾींहुं छा थियो जो कंहिं घिटी मां हू छोकिरो लंघी रहियो हो त कंहिं घर खे अची बाहि लॻी। त घर खे बाहि लॻी हुई, माण्हुनि जा मेड़ उनखे विसाइण लाइ दाऊं करे रहिया हुआ ऐं डोड़ डुक में लॻल हुआ, कोशिशूं करे रहिया हुआ। हुन बेवकूफ़ छोकिरो सम्झो त उहो बि को ख़ुशी जो मौक़ो आहे। उहो सोची हू माण्हू जे चवण मुताबिक़ ॻाइण ऐं ताड़ियूं वॼाइण लॻो। मुंहिंजा जॾहिं कंहिंजो घर सड़े ऐं तव्हां ताड़ियूं वॼायो त नतीजो कहिड़ो निकिरंदो। बिल्कुलु जिन जे घर खे बाहि लॻी हुई उन्हनि खे ॾाढी चिड़ लॻी त हिननि जो एॾो नुक़सानु थियो आहे ऐं हीअ वरी ख़ुशि थी ताड़ियूं पियो वॼाए। सो सही घर जे मालिक ठका कुझु हिन जे मथे में ॾंडो हयो। पोइ त साईं लपाटूं ऐं थपड़ूं खाई खाई रोईंदो रोईंदो वञी घर पहुतो। घर पहुतो त माण्हू सम्झायसि त पुटु बाहि लॻण करे मालिक जो नुक़सानु थी रहियो हो, तोखे ॻाइण ऐं ताड़ियूं वॼाइण न थे जुॻायो। ऐं हा, आइंदा किथे बि बाहि लॻंदड़ ॾिसी त सुठनि छोकिरनि वांगुरु पाणी सां बाल्टी भरे विसाइण में मदद कजांइ त तोखे हर को शाबाश ॾींदो ऐं पसंदि बि कंदो। कंहिंजो बाहि में घर सड़ंदड़ हुजे ऐं तूं ताड़ियूं वॼाईंदे त मोचड़ा त मिलंदा न।
पोइ साईं कुझु ॾींहं ईअं वक़्तु गुज़रंदो रहियो। कुझु ॾींहं बाद ही छोकिरो हिक हंधा लंघी रहियो हो त हुनखे बाहि ॿरंदे नज़र आई। दरअसल छोकिरे जी पुठी छो त उहा बाहि कंहिं घर या दुकान खे न लॻी हुई, बल्कि उहा बाहि त हिकु लुहार पंहिंजी दुकान में हिकु कुंड में ॿारे उन बाहि में लोह खे तपाए सिधो करे रहियो हो। पर साईं हिन नादान नीकर खे बाहि नज़र अचण सां पंहिंजे माउ जी नसीहत यादि अची वई त बाहि ॾिसी त पाणी बाल्टी जी में पाणी भरे हुनखे विसारजांइ त हर कंहिंखे तो ॻाल्हि वणंदी ऐं तोखे शाबाश ॾींदो। सो साईं हिन हितां हुतां दॿो ॻोल्हे उनखे पाणी सां भरे अची बाहि मथां हरियो। लोहार खां डर निकिरी वई छो जो हुनजे हलंदड़ कम में हुन छोकर अजायो अची रुखणो विधो हो। हू पंहिंजो चिमटो ऐं मुतरको छॾे छोकर खे थपड़न सां वराए वरितो। मार खाइण बाद छोकिरो रोईंदो रोईंदो पंहिंजी माउ वटि पहुतो। माउ सॼी ॻाल्हि ॿुधी सम्झायसि, ॾिस ईअं न कबो आहे पुटड़ा, कुझु अकुल खां बि कमु वठिजे। अहिड़े मौक़े ते तोखे खपंदो हो त तूं हुन लोहार जी मदद करीं हा। हुन मुतरका पे हया त तूं बि हुनखां मुतरका वठी लोह खे हणी हा त हू ॾाढो ख़ुशि थिए हा। सम्झई पुटड़ा? साईं हिन भेरे बेवकूफ़ छोकिरो वाइदो कयो त मां हाणे आउं तुंहिंजी सॼी ॻाल्हि सम्झी वियो आहियां ऐं आईंदे ईअं ई कंदुसि। ऐं पोइ साईं हिकु ॾींहुं हू शहर मां लंघी रहियो हो त हुनखे रस्ते ते ॿ माण्हू विढ़ंदे नज़र आया। हिक जे हथ में डंडो हो जंहिंसां हू ॿिए ते उलूणो करे रहियो हो, जेको पंहिंजे बचाव हथ ते चढ़ियल थुल्हे दस्ताने यानी बॉक्सिंग ग्लोव सां करे रहियो हो। हिन बेवकूफ़ छोकर जो हिननि खे इन हालत में ॾिठो त हिनखे यकदमि पंहिंजे अमड़ जी ॻाल्हि यादि अची वई। हुनजी माउ चयोसि त ॿिए जे कम में मदद कजांइ। उहो सोचेसि हिन हितां हुतां ॻोल्हे हिकु डंडो हथु कयो ऐं जेको अॻे डंडा खाई रहियो हो तंहिंखे वाहे कजांइ। हुनजी हिन अजाई दख़ल अंदाज़ ते ॿिन्ही माण्हुनि खे हैरत थी ऐं पंहिंजो पाण में विढ़णु छॾे हिन निगर खे अहिड़ो त कुटियाऊं जो मथे में ॻोढ़ा थी पियसि। ज़ाहिर आहे हेॾी मार खाइण ते हू रोईंदो पंहिंजी माउ वटि पहुतो त सॼी ॻाल्हि ॿुधी चयसि, पुट तूं कॾहिं सुधरंदे, तूं हेॾो वॾो अची थियो आहीं पर तोखे अकुल ज़रो बि न आयो आहे। अहिड़े मौक़े ते जॾहिं ॿिनि ॼणनि पाण में विढ़ी रहिया हुआ त हिकु सुठे छोकर जो कमु हो त ॿिन्ही खे हिक ॿिए खां हथ सां परे करे छॾाए वठी हा। हिन जी माउ पंहिंजे हथनि सां परे करण जो इशारो करे ॾेखारियसि। उन ॻाल्हि खे कंहिं अञा थोरा ॾींहं मस गुज़रिया त शहर खां पंहिंजे ॻोठ ईंदे हुन ॾिठो ॿिनि साण मथो मथे सां मिलाए पाण में विढ़ी रहिया हुआ। हुन ॾिठो त ॿ साण मथो मथे सां मिलाए पाण में विढ़ी रहिया हुआ। से मूंखे हाणे छा करणु घुरिजे? हुन बेवकूफ़ छोकर सोचियो। उन्हनि खे पंहिंजो पाण में विढ़ण खां बचाइणु खपे। हुन छोकर उहो सोचियो। हिन खे पंहिंजे अमड़ जी नसीहत यादि अची वई त ॿिनि खे विढ़ंदो ॾिसी त हुननि खे हथनि सां छिके परे कजे त हर हिक खे शाबाश ॾींदो ऐं चवंदो त हीउ सुठो छोकर आहे। हू साईं उहो सोचे ॾमरियल साननि ॾे वधियो ऐं पोइ जीअं हिन खे हिन हथ सां हिक ॿिए खां परे करण जी कोशिशि कई त ॿिन्ही साननि हिन खे थोननि ते खणी अहिड़ो त उछल ॾिनी जो हू परे वञी किरियो। जिन माण्हू ॾिठो उहे हिन खे घर खणी आया ऐं संदसि माउ खे केतिरा ई ॾींहं हेड गरम करे पिए हईं त जीअं हॾनि जो सूरु लही वञेसि। ऐं पोइ जॾहिं चाक चङो भलो थियो त माण्हुनि खेसि घर खां ॿाहिरि निकिरणु न ॾिनो, छो जो हीउ बेवकूफ़ छोकर माण्हुनि जो कमु अचणु ऐं शाबाश हासिलु करण बदिरां हर वक़्तु मोचड़ा खाई घर ते मोटियो। पोइ संदसि अमड़ बि हुनजी हिन बेवकूफ़ी जे करे हुनखे घर में ई रहणु पसंदि कयो ऐं हुनजी तरबियत करणु लॻी वई। साईं मुंहिंजा उमेदु आहे त हिन कहाणी जो मज़ो तव्हां वरितो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं तव्हां हुन में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।